लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं नाम्यारे ब्रॉडकास्टर निसार मेमन साहब सां जारी। साईं हाणे हैदराबाद तव्हां पहुतव, उते कहिड़ा कहिड़ा माण्हू हुआ नाम्यारा? मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम मैनेजर जंहिंजे हथ ते मूं बैत कई पहिरीं, अमर जलील। वाह, ही वॉज माय प्रोग्राम मैनेजर। वाह। स्टेशन डायरेक्टर ख़तरनाक माण्हू, वॾो एक्टर माण्हू, अधु चहिरे जा तासुरात हिकु जहिड़ा हिन पासे वारे जा ॿिया। एम अंसारी ड्रामे जो प्रेज़ेंटेशन जो वॾो नालो। उहे वाक़ई ईअं हो त अधु चहिरो हीअं अधु हूअं, दिलि जो एॾो कुंवरो जो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, ज़बान जो एॾो ख़राबु तोबा। मुंहिंजी जेसिताईं मां रहियुसि उहो ॾाढियूं मूंखे चथरूं कंदो रहियो। पोइ असांजी दोस्ती थी जॾहिं मां हैदराबाद खां कराची आयुसि, साईं बि पोइ कराची जो स्टेशन डायरेक्टर थी आयो। हाणे अमर जलील जा ॾींहं ॿुधायो छा? बसि अमर जलील तमामु थोरे अरसे में ई ओपन यूनिवर्सिटी या शायदि इस्लामाबाद ट्रांसफ़र थियो, पोइ ओपन यूनिवर्सिटी में वियो, पोइ आयो आग़ा ख़ालिद सलीम, जंहिंखे आग़ासलीम था चऊं। मुंहिंजी ऐं स्टेशन डायरेक्टर सां MB अंसारी, उहो बि थोरे अरसे में हले पियो। उनखां पोइ को वॾो ॿियो माण्हू अची वियो, इलियास इश्की साहब, उहो पंहिंजे नमूने जो मलंग माण्हू, ऐं ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो। बाक़ी मुंहिंजे हिते बि आग़ा जा वॾा अहसान आहिनि, आग़ा साहब जा। छो जो अमर जलील सां तमामु थोरो उन में छा थियो जो मां अञा जॉइन कई, मूंखे हफ़्तो मस थियो त हिते मरहूमा फ़हमीदा नसरीन मुंहिंजी यूनिवर्सिटी में जूनियर हुई ऐं तमामु भाउ भेण फैमिली जो उन सां हुयो। उनखे को प्रोग्राम ॿारनि जी मालूमात जो प्रोग्राम, जंहिंखे पोइ अदी महीताब कंपेयर कयो, 7 दिन उन प्रोग्राम जो नालो, स्कूल जा ॿार उनखे सिलेक्ट करना। उन तो मेरे साथ चलो, अड़े मूंखे हफ़्तो बि कोन थियो आहे, मां कीअं मां वियुसि अमर जलील वटि। यार अंसारी साहिबु ॾुखियो माण्हू अथई, ऐं अञा तोखे हफ़्तो बि कोन थियो, तूं कीअं थो मूंखे 4-5 ॾींहं मोकिल। वटि भला कूड़ ॻाल्हायूं, चवांसि त मां उमिरि ते थी वञे या प्लाट। पोइ ख़ैर मोकल मिली वई। पोइ मां उन सां सॼो हितां हलाणी वियासीं, मुंहिंजी भेण जो जॻह सावरनि, उते रहियासीं। पोइ सखर आयासीं, पोइ लाड़काणे आयासीं। उन्हनि पंहिंजो कमु कयो, मां उन्हनि सां गॾु एज़ अ गाइड। पोइ वरी दादू अची वियासीं, दादू पोइ मां वरी अची वापसी त जॉइन कयो। आग़ा साहब जी ॻाल्हि आई त हिकिड़े ॾींहुं ईअं गुफ़्तगू में असां वटि ग़ज़ल मज़क्कर आहे, उर्दू में मौनस आहे। असां ते उर्दू जी छाप थोरी वधीक हुई, त मुंहिंजे वातां इहो मन आग़ा साहब चयो ग़ज़ल मुज़क्कर हूंदो आहे। बसि उहो ॾींहुं एॾी उहा लपाट लॻी जो मां ॾाढो सीरियस थी वियुसि ॿोलीअ जे बारे में, तमामु ख़राबु हद ताईं। मतिलबु का ॻाल्हि थोरी बि हेॾां होॾां थिए त मूंखे कान वणंदी भई इहो लफ़्ज़ सिंधी में आहे बि छो था हिनखे अगरचे चुनाचे ख़ुशूसन असां इजाज़त ई न थो। ॾाढो मूंखे उन पहिरें जेको थियड़ तंहिंखे चइजे पॉज़िटिव थियड़, उहो आग़ा साहब। उन खां अॻु मां हिकिड़ी ट्राए कराची रेडियो ते करे चुको हुउसि। इनायत बलो साहब ARDO एज रीजनल डायरेक्टर, ऐं उन ज़माने कारपोरेशन ठही पई त आग़ा साहब खे कुझु ॾींहंनि जे लाइ डिमोट थियणो पियो, साईं जन सीनियर प्रोड्यूसर थी विया। त मूंखे कंहिंजी सिफ़ारिश हुई, वरी सिफ़ारिश वारे मूंखे मोकिलियो इनायत बलोच साहब ॾे। इनायत बलो साहब वरी मूंखे मोकिलियो आग़ा साहब वटि। इनायत बलोच बि त हैदराबाद रहियो? हा, उहो त पोइ त हिन जो त रिकॉर्ड आहे न, इहे 10-11 साल स्टेशन, को किथे 10-11 साल न रहियो। सो मां जीअं आग़ा साहब, हा मन कीअं शौक़ु थियो रेडियो जो? आग़ा साहब पुछो। मूंखे रेडियो ॿुधण जो शौक़ु हो। चई मन पोइ रेडियन जो दुकानु खोले हा नी, कंहिं ते सिलोन ॿुधी आहे, कंहिं ते BBC ॿुधी आहे, हेॾे छाजे लाइ छा बराबरि इन किसे खे छॾियूं था। पोइ तव्हां छा चयसि? बसि चुप करे आग़ा साहब खां केरु। पोइ बसि बहरहाल पोइ इहो जो सिलसिलो आग़ा साहब ख़ूबसूरत माण्हू, क्या बात। यानी मतिलबु जेको रेडियो जो इन ते ग़ुलाम हुसैन जो इंटरव्यू मूं वटि रिकॉर्ड थियल आहे, उन खां अॻे बि प्रोग्राम मैनेजर रहिया, प्रोग्राम थींदा, गाना बि रिकॉर्ड थींदा, सभु कुझु थींदो, पर उहो हिकिड़ो कंपोज़्ड क़िस्म जो म्यूज़िक टिपिकल उहो पियो हलंदो हो। ऐं जेको लिटरेरी इंफ्रास्ट्रक्चर आग़ा साहब हुते क्रिएट कयो न,
इहे पलीजा साहब हे हो सभु आगा साहब पोइ भली हाणे प्रोग्राम न करे सघनि पोइ आगा उहो जेको छा नालो हुनजो जेको 1400 में अलाए 302 में कढियो हुनखे आगा हैदराबाद में हूंदो या पलीजा साहब न आगा साहब नालो अची वेंदो अथनि पलीजो साहब हे सभु उन जे करे रेडियो ते ईंदा उते जेको न माहौल अदबी क्रिएट कयो न ऐं जेको कुझु मतिलबु हिन असांजे ई लिटरेचर खे असां सां ई इंट्रोड्यूस कराइण जंहिंमें ॿिया अदीब कहिड़ा मिसाल गुलाम अली अलाना जो त हैदराबाद सां को तालुक़ कोन हो अच्छा हू गुलाम अली अच्छा हा न इहे साईं तव्हां कमाल था कयो असांजो त तव्हां सोचे सघो था त वाइस चांसलर जी प्रोग्राम जी कंपेयरिंग करे केरु डॉक्टर नबी बख्श बलोच साणे जा सिंगार वाह वाह डॉक्टर साहब कंपेयरिंग कंदो हुन प्रोग्राम जी उनखे असिस्ट कंदो हो बीड़ो फ़क़ीर कुंभार ऐं उन में साईं इस्माइल शेख साहब उन में मुमताज़ मिर्ज़ा उन में इहे सभु माण्हू ईंदा साईं इन्हनि जूं तकरीरूं थींदियूं रहियूं कासमी साहब ग़ुलाम गिरामी साहब कहिड़ा नाला खणजनि हीअ सॼी हिकिड़ी गैलेक्सी डॉक्टर इब्राहिम चाइल्डिस खलील सभु माण्हू ऐं राइट लेफ्ट सभु माण्हू हुया हुते हीअ वॾी ॻाल्हि आहे जोश साहब मुज़फ़र हुसैन जोश साहब मोहम्मद ख़ान गनी साईं असांजो तनवीर अब्बासी न तनवीर अब्बासी नकवी हा तनवीर नकवी ॿिया बि प्रोड्यूसरनि में तव्हां अचो महमूद सिद्दीकी साहब इक़बाल जाफ़री साहब जेको इक़बाल जाफ़री पोइ BBC में न ही ॿियो आहे ॿुधायो ऐं साईं उहो बि स्टेशन ॾिसो न जंहिं स्टेशन ते हिमायत अली शाइर अनाउंसर हुजे हा बीनेश सलीमी साहब नायाब साहब सरवर बलोच नईम मिर्ज़ा जी ज़रीना उहो न त असांजी रेगुलर आर्टिस्ट हुई अच्छा यस गॾु ईंदो हुउसि छा नालो अथसि अयाज़ गॾिजी पाण बि टीचर हुई त उहो ईंदो हो साईं फ़हमीदा रियाज़ इहे सभु तव्हांजा आर्टिस्ट साईं आर्टिस्टनि में अचो त रुबीना न सिर्फ़ु ॻाईंदी हुई पर ड्रामा आर्टिस्ट बि हुई अदी रुबीना यस ऐं ऑफिशियली तव्हांखे ॿुधायां रेडियो में अञा ताईं रुबीना ई आहे पर पोइ शादी खां माण्हू न थिए तव्हांखे रुबीना कुरैशी करे छॾियो पोइ कंहिं बि एतिराज़ु कोन कयो ऑफिशियली असांखे को ख़त कोन आयो त अॼु खां पोइ रुबीना या हुन कॾहिं पाण कोन अप्लाई कयो साईं अल्लाह बख़्शा बुखारी साहब उस्ताद बुखारी जो भाउ न हे ॿिया बुखारी आहिनि हीअ तव्हां हलानी खां अॻिते जा बुखारी आहिनि बुखारी साहब त दादूअ जो न उहो हा बुखारी साहब मूं ॾिठो उहो साईं अब्दुल्ला शाह साहब वटि ईंदो हो हा उन सां गॾु पढ़ियो हा असांजी बि जेका वरी साईं अब्दुल्ला शाह सां हुनजी दोस्ती ॿिन्ही सां आई हा मां अब्दुल्ला शाह सां जेको राब्ते में दोस्ती में आयासीं उहो दादूअ जे करे न बुखारी साहब जे करे हा अल्लाह बख़्श साहब मूं ॾिठो ऐं साईं पीर सागजान सरंदी साहब इहे बि सभु हुते हूंदा ऐं लाजवाब हो उहो ज़मानो रेडियो हैदराबाद हाणे पहिरियों दफ़ो तव्हां ट्रेनिंग खां पोइ हिते रेडियो ते उते तव्हां छा था कयो प्रोड्यूस विज़िट मूं हिकु दफ़ो अॻे कयो हो मां अञा कॉलेज में पढ़ंदो हुउसि इंटर में त इक़बाल जाफ़री जो नंढो भाउ अल्ताफ़ जाफ़री मरहूम उहो दादू में AS आयो हो त स्पोर्ट्स जे सिलसिले में असां आयासीं बोर्ड में पोइ हुन मूं चयो मेरे भाई वहाँ चीफ अनाउंसर है यार हमको लेके चलो उहो बि एॾो सादो माण्हू आयासीं गेट ते तो उनखां मिलना है हिन वटि कैमरा आई त हुन चयो सभु कैमरा तो आप अंदर नहीं ले आ सकते मैडम उनका ये इक़बाल जाफ़री का छोटा भाई अरे साहब पोइ इक़बाल जाफ़री साहब सां मुलाक़ात थी हुनखे सॼो सम्झायो असांखे रेडियो ते फ्रीक्वेंसीज़ कीअं एलोकेट थींदियूं आहिनि इहे सभु उहा हिकिड़ी हल्कड़ी विज़िट हुई बसि साईं बुखारी साहब सां इहो इक़बाल जाफ़री साहब सां मुलाक़ात पोइ नौकिरी जे सिलसिले में हुते हिकिड़ो असां वटि रूटीन आहे त नओं माण्हू जॾहिं ईंदो आहे एज़ प्रोड्यूसर त उनखे ड्यूटी रूम में ड्यूटी ऑफिसर करे छॾींदा आहिनि त जीअं हुनखे रूटीन जी ख़बर पवे
इब्तिदा की शीट छा थींदी आहे, कहिड़े वक़्तु कहिड़ो प्रोग्राम वञिणो आहे, छा करिणो आहे, केरु अचे थो केरु वञे थो, सभु एवरीथिंग टाइम लिखियल आहिनि। एंड इन एब्सेंस ऑफ ऑफिसर्स ड्यूटी ऑफिसर वॉज द डायरेक्टर। हा बिल्कुलु उनखे एतिरा पावर्स। पोइ उन में कुझु अर्सो रहियासीं, पोइ उन सां गॾु गॾु प्रोग्राम पोइ त छो जो घर न घाट, उते कंहिं होटल में कमिरो वठी रहंदासीं, सुबुह जो ईंदा हुआसीं, राति जो वेंदा हुआसीं। त पोइ उन सां गॾोगॾु पोइ हलाए हिननि खे कीअं खारायो त मूंखे ईअं म्यूज़िक में धिके छॾियऊं, ग़ुलाम सेन जो असिस्टेंट करे। ग़ुलाम सेन शेख माना अदी आबदा जो जी वर। बिल्कुलु। पोइ उन सां गॾोगॾु पोइ स्कूल ब्रॉडकास्ट जो बि प्रोग्राम न हो। ऐं पोइ मूंखे सरतिन सथ सुगड़ियुनि सथ मिलियो, अदी महताब उन जी कंपेयर हुन वक़्तु। अदी ख़दीजा बि उते हुई दाऊद पोटो? न, अदी महताब हुई। अदी महताब हुई। ॿियूं केरु हुयूं? ॿियूं त पोइ सिंगर्स में ॾिसो न, ज़ेबन सां ॿी अदी असांजी जेका उहा बि ज़ेबन सां हुई, उहा ड्रामे में बि हुई, हिन में बि हुई। ऐं उहा ज़ेबन सां ॻाईंदी हथ गुल मेंदी हुई, हा न? ऐं ॿी उहा ज़ेबन सां असांजी जेका समीना जी वालदा नवाब शाह वारी, उहा। पोइ उन में आहिस्ते आहिस्ते म्यूज़िक में बि रहियासीं, जंहिंमें ग़ुलाम हुसैन जी वॾी यानी छा खणी चइजे सरपरस्ती। उते को पोइ हीउ जेको प्रोग्राम हो सुगड़ियुनि सथ, इन में मूंखे ॾाढो मज़ो आयो। ऐं शेख साहब ते ॻाल्हायो? शेख साहब मां चवां थो त असांजे फोक म्यूज़िक खे, असांजी धरतीअ खे जे म्यूज़िक खे उन असां सां इंट्रोड्यूस करायो। वाह वाह। भई माई भागी इहे सभु। अच्छा। इहो वञी टैलेंट हंटिंग करण, इहो त आर्टिस्टनि खे वठी अचणु, इहो त वॾो तमामु वॾो उनजो कमु। पोइ हाणे आबदा खे उन घड़े ठाहियो, उहा त हिकिड़ी उनजी अलॻि एक्सपर्टी आहे। पर उनजो स्टाइल, हिकिड़ो मिसाल ॾियां तव्हां, रिकॉर्डिंग कई हुन, ऐं पोइ अची हुनखे फाइनल करण जे लाइ कंट्रोल रूम में, उहो मां बि त बीठो हुउसि। हाणे मूंखे कलाम यादि न आहे, तालु मुला जो कलाम हो ऐं गुल फुल समथिंग। त उतां हिकिड़ो नाइब कासिद लंघाऊ थियो, इमामदीन ज़रा इहे सुनना घणो आहे हिन तोखां। हा छा इहो आइटम या को ॿियो हो, एनीवे उन जी एतिरी इम्पोर्टेंस न आहे। इमामदीन ज़रा इहे सुनना यार, ये कैसा है आइटम? हू ॿ मिंट बीठो, हू बि हलियो। मुंहिंजो ग़ुलाम सेन हाणे असांजे आइटम्स खे पटे वाला इमामदीन उनखे अप्रूव कंदा, चई मूं तुंहिंजे लाइ रिकॉर्ड कयो आहे छा? वाह वाह। इन्हनि जे लाइ त रिकॉर्ड थियल आहे, इहे ई त पसंदि कंदा हुनखे। त हुनजी एॾी डाउन टू अर्थ अप्रोच हूंदी हुई, ऐं सख़्तु माण्हू बि ॾाढो। अच्छा। आबदार खे दाऊं कंदे स्टूडियो मां असां ॾिठो, हीअं अची वरी हुनखे पाणी वाणी पैर में। कोयटा में बि हुनजो रहियो आहे, उते बि असां इहो ॿुधो जी मारींदो हो आर्टिस्टनि खे, वरी प्यार बि एतिरो। त उहो त छा छणी चइजे, रेडियो जो न उहो पाण, माना उनजो इहो वॾो कंट्रीब्यूशन। ॿिया लोक फनकार कहिड़ा? हाणे ॾिसो न, उन ज़माने में सभु हुया, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर बि हो, साईं फ़क़ीर अमीर बख़्श बि हुयो, ढोल फ़क़ीर बि हो, माई नूरबानो बि हुई, इहे जीवणी त उहो त शी वॉज मच अर्लियर किल्ड। तव्हांखे यादि आहे त उनजो त रेडियो हैदराबाद सां को न आहे, उन खां बि घणो अॻे ई मां सम्झंदो पार्टीशन डेज़ खां अॻिते पोइते शी वॉज किल्ड इन द ट्रेन समवेयर, कुझु ईअं असां उनजे बारे में ॿुधो। त इहे मूं हिकिड़ो तजुर्बो कयो हो, शायदि तव्हांजे कननि जी नज़र सां तव्हां हुनखे ॾिठो हुजे। मूं फ़क़ीर अमीर खे चयो त साईं तुंहिंजे आवाज़ में कोरस था रिकॉर्ड कयूं, पर तूं अकेलो हूंदे ॿियूं मायूं हूंदियूं, मायुनि सां मां कीअं ॻाईंदुसि? उहो आहे अरमान अजीबनि जो नाले उहो ॾाढो पॉपुलर थियो, ॾाढो सुठो थियो। ॿियो वरी जेको मूंखे नओं मतिलबु जीअं मूंखे म्यूज़िक ॾिनो त मां हिकिड़े प्रोग्राम जी रिकॉर्डिंग, शहरों की दास्तान हिकिड़ो प्रोग्राम थींदो हो, त भई शहरनि में वञी उतां, पर मूंखे पोइ ख़बर पई त प्रोपेगेंडा प्रोग्राम हो, त मां हुनखे कंहिं ॿिए नमूने में पियो ॾिठो। पर बहरहाल त मां उते वियुसि त मुंहिंजो दोस्त शेरमोहन सूमरो
ड्राइंग टीचर हो, उनजो भाउ MV सुहिणो तमामु वॾो आर्टिस्ट जंहिं फतह ऐं इहे सभु पैदा कया। सो उनखे म्यूज़िक सां कुझु हुई त मां हितां उन मूंखे 3-4 साहिरा पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे ॾिना। उहो चवरो की दास्तान वारो त जीअं प्रोग्राम डिप्टी कमिश्नर जो इंटरव्यू, हुनजो इंटरव्यू ही उहो त उनजी का इम्पोर्टेंस मुंहिंजे नज़दीक कान्हे। उहो मां खणी आयुसि हैदराबाद। उन में हिकिड़ो आइटम अहिड़ो जेको मूंखे ज़ेब आकली साहब चयो चयईं बाबा ही गानो ही लोक त आहे पर असां वटां न हली सघूं। उनजो ॿोल हुया सन्हड़नि जो मज़ो आहे सन्हड़नि में, समथिंग लाइक दैट। अच्छा। उन में उहो मिठू वड़ा मन मांदो तो लाइ ऐं हिकिड़ो ॿियो बि आइटम हुयो, उहो अदी ज़रीना खे मूं चयो हे उहो कोरस असां हुते रिकॉर्ड कयो। उन्हनि चइनि मां हिकिड़ो आइटम त उते रिजेक्ट थी वियो, 2 असां रिकॉर्ड कया, हिकिड़ो रहिजी वियो। ऐं तव्हांखे यकीन ईंदो छा त अदी ज़रीना जो कैरेक्टर हो। साल गुज़री विया, मां कराची अची वियुसि, मूंखे फ़ोन कयईं, चई दाओ अलाए कंहिं रिकॉर्डिंग कंपनी अलाए कंहिं चयो आहे त असां इहो सहरो रिकॉर्ड करणु था चाहियूं। त मूं चयो मैडम मिल्के थो त फोक आइटम आहे। चई न असुल में वठी त तव्हां आया हो न, त तव्हांजी इजाज़त ज़रूरी आहे। अहिड़ा त माण्हू आहिनि। कॉपीराइट्स क्या बात है। जो अदी त सभिनी जी मिल्कियत आहे, मुंहिंजे पीउ जी आहे। छा जो तव्हां मूंखां पुछो था। चई न त ज़रूरी हो। मूंखे चङी तरह यादि आहे त तव्हां 4 साहिरा आंदा, हिकिड़ो ड्रॉप थियो, 2 रिकॉर्ड कयासीं, हिकिड़ो रहिजी वियो। सो इहे थोरो अर्सो रहियसि, पोइ इहे 2-3 आइटम इहे ड्रामे शामे करण जी त कोन एॾी हैसियत कान्हे हुन ज़माने में त ड्रामो मां कयां। त सिंधी ड्रामो सरवर बलोच या इहे कंदा, उर्दू इक़बाल जाफ़री साहब या इहे कंदा। बसि पोइ हैदराबाद छो छॾियो? कराची में असांजो मुंहिंजा नानाणा मानाणा हिते सभु ॿिया बि कनेक्शन्स। अम्मा असुल हितां जी? यस, हाँ, शी इज़ ओरिजिनल कराचाइट। वाह। मुंहिंजो नानो बि कराचाइट हो। वाह। उहो गुजराती फैमिली। बसि पोइ कराची जा थी रहिया। वरी कराची आयो? बसि हिते मां 10 साल रहियुसि कराची में, कराची एज़ प्रोड्यूसर। पोइ सीनियर प्रोड्यूसर हिकिड़ी नंढड़ी साई वठी वरी कराची जो दास्तान शुरू था। नाज़रीन असां सां गॾु रहिजो। ऐं जनाब निसार मेमन साहब हैदराबाद में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ माण्हू, मुख़्तलिफ़ फ़नकार ऐं फ़नकाराऊं ॾिसी मुख़्तलिफ़ डिसिप्लिन में रही ऐं कमकार सिखी 1.5-2 सालनि खां पोइ ख़ैर सां कराची पहुतो। कराची में छा कयईं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण ॻाल्हायूं।